साईं अस्सलामु अलैकुम। सागर आलमानी साहब कहिड़ा हालनि, ख़ुशि आहियो? साईं सिलसिलेवार प्रोग्राम आहे सवाल असांजो जवाब तव्हांजो, जंहिं मंझि अव्हां खां सवाल आहे त जामशोरे जा मसइला कॾहिं हल थींदा, उन मुतलिक़ अव्हांजो छा जवाबु आहे? सोहेल साईं, जेको अव्हांजो सुवालु आहे इहो सुवाल त चूंडियल नुमाइंदनि खां ऐं जेके ब्यूरोक्रेट आहिनि उन्हनि खां करणु घुरिजे, छो त ही जामशोरो ज़िलो जेको बि आहे त उन सॼे जामशोरे ज़िले में तव्हां ॾिसो त कुदरती मैदनी वसीलनि सां मालामाल आहे। गैस जामशोरे ज़िले में, कोयलो जामशोरे ज़िले में, क़ीमती पत्थर जेको आहे जामशोरे ज़िले में, रेती बजरी पावर हाउस ॿ उन सां गॾोगॾु यूनिवर्सिटियूं 3 ऐं जेकॾहिं तव्हां हलिया वञो कोटड़ी में त सवें मिलूं आहिनि, केतिरियूं ई सेंडोस जहिड़ियूं कंपनियूं आहिनि। त मक़सदु चवण जो त हितां जी जेका बजट आहे इन्हनि मैदनी वसीलनि जी ऐं जेके फैक्ट्रियूं मिलूं आहिनि उन्हनि जी ई बजट जेकॾहिं रुॻो इलाइक़नि ते ख़र्चु कजे त मां सम्झां थो त हिते को बि मसइलो जेको आहे अहिड़ो कोन्हे को जेको हल न थिए। जामशोरे शहर जा जेके मसइला आहिनि उहे के एॾा वॾा बि कोन्हनि के ऐं का एॾी वॾी बजट जी बि ज़रूरत कान्हे का। मसइलनि जामशोरे में ख़ासि तौर ते जेको आहे असां वटि नेकाल जो सिस्टम जेको सालनि खां जामशोरो आबाद आहे, पर उन में को बि नेकाल जो मेन सिस्टम जुड़ियल ई कोन्हे को त को घरनि खां पाणी निकिरी ऐं किथे वञी गटरनि में या का नेकाल में पवे त रस्ता साफ़ हुजनि। उन सां गॾोगॾु पीअण जो पाणी आहे, पीअण जो पाणी तव्हां दरिया खां हलिया वेंदो मथे जबल ते पावर हाउस बि क्रॉस करे उते जेके MPA MNA आहिनि असांजा उन्हनि जा जेके ख़ासि लैंड माफ़िया आहिनि या उन्हनि जूं पंहिंजूं स्कीमूं आहिनि उन्हनि ते त पाणी जूं लाइनूं फुट ॾेढ फुट 2 फुटनि जूं उहे पची वियूं आहिनि, उहे उते स्कीमूं पंहिंजूं हलाइनि पिया था। पर हिते जामशोरे वासी जेके लखनि जी आबादी में आहिनि उन्हनि वटि तव्हांखे पाणी जो ढुक न मिलंदो। जेकॾहिं का भॻल टुटल पुराणी लाइन हूंदी त उन मां बि गटरनि जो पाणी जेको आहे मिली उहो घरनि ताईं पहुचे थो। ऐं हिते स्कूल जी हालति इहा आहे, 3 यूनिवर्सिटियुनि जे हूंदे हिते हिकिड़ो ई स्कूल आहे भिरिया विलेज जंहिंमें 1000 खां 1200 1500 ॿार पढ़नि था, पर उन स्कूल जी बि हालति इहा आहे त सालनि खां वठी तबाह ऐं बर्बाद आहे। उते प्राइमरी जी सहूलियत कान्हे। हालांकि हिते यूनिवर्सिटी जे हूंदे हिते घटि में घटि प्राइमरी मिडिल हायर सेकेंडरी कॉलेज साइड ताईं जेको सो स्कूल हुजणु खपनि, मेल तोड़े फीमेल जा, पर हिते असांखे प्राइमरी जी सहूलियत कान्हे। त इहे के एॾा वॾा मसइला बि कोन्हनि के जेके MPA जी बजट आहे उन्हनि खे रुश्वत तौरु ॾिनी थी वञे, MNA जी बजट आहे उन्हनि खे रुश्वत तौरु ॾिनी पई थी वञे, उहे रुश्वतूं पंहिंजो पाण वञी खाइनि, पर रुॻो जेके इलाइक़े मां मैदनी वसीलनि जी जेका बजट आहे या उन्हनि जो जेको पैसो अचे थो त उहो जेकॾहिं असांजे इलाइक़नि ते ख़र्चु कयो वञे त मां सम्झां थो त हीउ जामशोरो जेको आहे कंहिं बि मसाइले जो शिकार न थिए। पर असां वटि करप्शन हितां जेके ब्यूरोक्रेट आहिनि, ब्यूरोक्रेट खां वठी चूंडियल नुमाइंदनि ताईं, हुकुमराननि ताईं रुॻो करप्शन ई करप्शन आहे। त इहे मां सम्झां थो त मसइला हल थियण जहिड़ा त आहिनि, पर इहे हल करणु कोन ॾींदा असांजा ब्यूरोक्रेट, असांजा चूंडियल नुमाइंदा। असीं बसि ख़ुदा खां ई उमेदु रखी सघूं था त के असांजा मसइला या ज़ाती असीं पाण चंदो भतो करे उहो जेको सो कमु पंहिंजे घटियुनि गलियुनि जो नेकालनि जो ऐं इहो कयूं। बाक़ी ॿियो इन्हनि में का बि उमेदु कान्हे का आहे त को असांजो चूंडियल नुमाइंदो कहिड़ी बि हुकूमत अचे उन में को असांजो मसइलो हल थींदो। महिरबानी साईं सागर आलमानी साहब। सिलसिलेवार प्रोग्राम सवाल असांजो जवाब तव्हांजो में अवां समाजी अॻवान साईं सागर आलमानी जो ॻाल्हियूं ॿुधियूं। तमामु जल्द वरी हिकु नए सुवाल सां अवां अॻियां हाज़िर थींदासीं।